कहिड़ो तोहफ़ो ॾिनो हो गुलाम हो न्याणीअ मुंहिंजे मुस्तफ़ा करीम जो गुलामनि सां प्यार निहार न्याणीअ खे फरमायो बचड़ी राति जो सुम्हण खां पहिरीं 33 दफ़ा सुबहान अल्लाह 33 दफ़ा अल्हम्दुलिल्लाह 34 दफ़ा अल्लाहु अकबर चई आराम कर मां मुस्तफ़ा जे तरफ़ खां तोखे इहो तोहफ़ो आहे उम्मत खे सबक़ ऐं दर्स मिलियो त जेको सुम्हण खां पहिरीं इहा तस्बीह पढ़ी सुम्हंदो मुझो अल्लाह उन जे दुआउन के जरूर कबूल फरमाइंदो। अजीज दोस्त मुझे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा गुलाम आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे दरबार में हिकड़ो गुलाम आयो आ मुझे आका करीम जो गुलाम आयो आ या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ों भी पढ़ा थो रोज़ा भी रखा थो ज़कातूं भी दिया थो हज भी कयो आ पर मुझा करीम आका इन सभिनी अमलन जे बावजूद मुखे को सवलो अमल बुधायो जैसा मुझो रब मुखे बिना हिसाब किताब जे जन्नत जे अंदर मोकले छॾे। मदीने जे मीर जा गुलाम मुझे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम उन पंहिंजे गुलाम खे फरमायो जेकॾहिं बिना हिसाब किताब जे जन्नत में वञण थो चाही हा मुझा आका मुझे करीम आका फरमायो त मां तोखे ॾिस थो ॾियां त दुनिया जे मथां कावड़ करण छॾे ॾे तू मखलूक जे मथां कावड़ करण छॾे ॾींदे त ख़ालिक तुंहिंजे मथां कावड़ करण छॾे ॾींदो। मुस्लमानो मीलादे मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वआलिहि वसल्लम जी इहा अहम शद ज़रूरत आहे त पंहिंजे करीम आका जे पंहिंजे करीम आका जे सुन्नत ऐं शरीयत जे मथां अमल कयो वञे। मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात पाण फरमायो ॿिए नंबर ते तूं अल्लाह जे मखलूक खे मुआफ़ करण वारो रस्तो अख्तियार कर तूं अल्लाह जे मखलूक खे मुआफ़ कर ख़ालिक तोखे मुआफ़ करे छॾींदो। दोस्तो मुझे सोने नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद करण वारो ही मीलाद मुस्तफ़ा जी महफ़िल तमाम असां खे फ़क़त हे लाइटिंग ॾिसण जो जे लाइ असां खे गॾु न कयो वियो आहे तव्हां असां खे हे सिर्फ़ लंगर खाइण लाइ गॾु न कयो वियो आहे। मीलाद मुस्तफ़ा जो मक़सदु सिर्फ़ इहो कोन्हे को चन्ना बिरादरीअ तव्हां खे दावत फ़क़त इन लाइ न ॾिनी आहे त तव्हां हे रंग रौनकूं ॾिसो बेशक इहे ॾिसो ऐं दिलि में तसवुर कयो त जिन जे अंदर में मुहबत ऐं इश्क़ आहे अल्लाह ताला उन्हनि खे दौलत खे पोइते करे उहे मुंहिंजे महबूब जे निस्बत खे केतिरो मथां था कनि लेकिन इन जो अञा बि असली मक़सदु कहिड़ो आहे असली मक़सदु इहो आहे त मुस्लमानो पंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे शरीयत खे ॾिसो मुंहिंजे आका करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे सुन्नत खे ॾिसो मुंहिंजे सुहिणे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजी हयात तय्यबा पंहिंजनि सां कीअं गुज़ारी आहे ग़ैरनि सां कीअं गुज़ारी आहे। हिकिड़ी औरत आहे यहूदी औरत आहे यहूदियाणीअ जो हिकिड़ो नंढड़ो बचिड़ो आहे यहूदियाणी औरत मिस्कीन आहे उन जो ग़रीबी हाल आहे मिट माइट हुनखे सहंदा न आहिनि मिट माइट हुनखे ॾींदा वठंदा न आहिनि उन वेचारी ग़रीब जे जिस्म ते हिकिड़ो कपिड़नि जो वॻो हूंदो आहे लाहे वरी धोई पाईंदी आहे पाए वरी लाहे धोई पाईंदी आहे। बचिड़ो जॾहिं समझदार थियो आहे उन बचिड़े पंहिंजे अमड़ खां पुछो ओ मुंहिंजी जी जल अम्मा जी मुंहिंजा बचिड़ा अम्मा हिकिड़ो ई वॻो लाहे वरी थी पाई हा मुंहिंजा बचिड़ा हिकिड़ो ई वॻो आहे अम्मा इजाज़त ॾे वञी मिटनि माइटनि खां तुंहिंजे लाइ बचार वॻा वठी अचां। माउ खे त सभिनी जे थोरनि जी ख़बर हुई सभिनी जे मुंहिंजा दोस्त अहसाननि जी ख़बर हुई मगर बच्चे खे रोके कोन बच्चो पंहिंजनि सभिनी ॾे वियो मगर कंहिं बि उन बचिड़े खे अमड़ जे लाइ कपिड़नि जो वॻो न ॾिनो जॾहिं
रोई मोटी रहियो आहे रस्ते में हिकिड़ो यहूदी राहिब मिली वियो पुछे थो नौजवान तुंहिंजे रोवण जी उमिरि कान्हे रोई छाजे लाइ थो चवे थो इन लाइ थो रोवां त मुंहिंजे जीजल अमड़ खे पाइण लाइ हिकिड़े वॻे खां सवा ॿिया कपिड़ा ई कोन्हनि के अमड़ जा कपिड़ा फाटी पिया आहिनि हयादार अम्मा हे मां हेॾो सारो बचिड़ो थी वियो हा अञा मज़दूरी करण जे लाइक़ न आहियां मुंहिंजी जीजल अम्मा जॾहिं मूंखे ॾिसंदी आहे पंहिंजो जिस्म लिकाए वेही रहंदी आहे सभिनी मिटनि ॾे वियो हा कंहिं कपिड़नि जो वॻो न ॾिनो उन यहूदी राहिब छा चयो जेकॾहिं तोखे कपिड़नि जो वॻो खपे हिकिड़े जवान जो ॾस थो ॾे उन जवान जे दर ते जेको वेंदो आहे कॾहिं बि ख़ाली कोन मोटंदो आहे उन नौजवान नंढड़े बचिड़े उन पंहिंजे यहूदी राहिब खे चयो वारो कर मां त सॼी बिरादर मां मायूस थी मोटी आयो हा कहीं बि मूंखे अमड़ जे लाइ कपिड़नि जो वॻो न ॾिनो चई सिधो मदीने तैयबा ॾे हलियो वञ मदीने पाक में वञ उते इमामुल अंबिया नबियनि जो सरदार उते तोखे मिलंदो उन जे आॾो जेको सवाली वेंदो आहे उनखे ख़ाली कोन मोटाईंदो आहे चई सुञाणा मां कीअं त कहिड़ो नबी आहे चई जीअं जो उन ते तुंहिंजी निगाह पवंदी जीअं तारनि में चंड परे खां पथरो हूंदो आहे ईअं पंहिंजे सहाबा में महबूब मुस्तफ़ा तोखे परे खां पथरो नज़र ईंदो नारे तकबीर अल्लाहु अकबर अजीज़ा नेमन जॾहिं उन नौजवान पंहिंजे यहूदी राहिब जी ॻाल्हि ॿुधी सिधो पंहिंजे जीजल अमड़ वटि आयो अम्मा जी मुंहिंजा बचिड़ा ओ मुंहिंजी जीजल अम्मा सभिनी मिटनि माइटनि ॾे वयुसि मगर कहीं बि मिट माइट तो जीजल अमड़ जे लाइ कपिड़नि जो वॻो कोन ॾिनो बचिड़ा मूंखे ख़बर हुई पंहिंजनि जे कुर्बन जी अम्मा पर हिकिड़े जवान जो ॾस मिलियो आहे जंहिंजो नालो सुहिणो मोहम्मद करीम आहे चवनि था जेको वेंदो आहे उनखे महबूब ख़ाली कोन मोटाईंदो आहे मां देर कान कई बचिड़े में भाकुर विझी करे बचिड़े खे छातीअ सां लाथई चवे थी बच्चा ईअं कॾहिं बि न कजां उन सुहिणे मोहम्मद करीम ॾे न वञजां बच्चो परेशान थी वियो अम्मा तुंहिंजे लाइ कपिड़ा वठण थो वञा बच्चा मूंखे कपिड़ा ई कोन था खपनि माउ ॾे निहारे माउ खां पुछण लॻो ओ मुंहिंजी जीजल अम्मा जॾहिं पंहिंजनि बि कोन ॾिना पराओ ॾे थो रोकी छो थी ओ ॻोठ अब्दुल्ला चन्ना वारा गौर सां ॿुधजा मां छा थी चए बचिड़े खे ओ मुंहिंजा बचिड़ा तूं त चवीं थो त कपिड़ा वठण थो वञा पर मां तोखे थी ॿुधायां इहो उहो मोहम्मद करीम जेको बि उन महबूब जे चेहरे खे हिकिड़ो दफ़ो ॾिसंदो आहे पंहिंजो अबो अम्मा विसारे ग़ुलाम बणिजी वेंदो आहे ओ मुंहिंजा बचिड़ा ओ मुंहिंजा बचिड़ा तूं त चवीं थो त मां कपिड़ा वठण थो वञा मां थी तोखे ॿुधायां तोखे कपिड़ा बि विसरी वेंदा मां जीजल अम्मा बि विसरी वेंदसि मुंहिंजो तोखां सवा ॿियो केरु आहे तुंहिंजो बाबो बि कोन्हे तुंहिंजो भाउ बि कोन्हे मुंहिंजो मिट माइट कोन्हे मां तुंहिंजे करे पंहिंजी जान तुंहिंजे करे पंहिंजी जान तुंहिंजे हवाले करे छॾी आहे अर्पे छॾी आहे इन करे मुंहिंजा बचिड़ा न वञ मां खे पुट थो चवे ओ मुंहिंजी जीजल अम्मा मां तोसां वाइदो थो कयां वञण मूंखे ॾे वाइदो थो कयां उन सुहिणे नबीअ खे दिलि बि कोन ॾींदुसि उन जो ग़ुलाम बि कोन थींदुसि तुंहिंजे लाइ वॻड़ो वठी अचां मां ॾिठो बचिड़ो ज़िद ते आहे मुड़ंदो कोन उन खां पहिरीं जो बग़ैर मोकिलाइण जे वञे हलियो रोई जीजल अमड़ चयो बचिड़ा वञ ज़रूर पर यादि रखजां मां जीजल अमड़ खे विसारे न वेहिजां नंढड़ो ॿारड़ो समझदारो अमड़ खां निकितो आहे
हाणे निकतो त महबूब जे अंगण में आ मगर दिल में रुगी ख्याल इहो आ वो महबूब कीअं हूंदो उन जो चेहरो कीअं हूंदो उन जे ॾिसण सां मुंहिंजी दिल क़ैद कीअं थींदी उहो कीअं माण्हुनि जूं दिलियूं क़ैद थो करे अंदाज़ो लगा जंहिंजे दिल में जंहिंजे ख्याल में जंहिंजे सोचुनि में मदीने वारे मीर जो ज़िक्र हलंदो रहे उहा दिल नूर सां मुनवर थींदी या कान थींदी अज़ीज़ा ने मन आही त यहूदी बचड़ो मगर दिल में मुझे मुस्तफा जा ख्याल पचाईंदो जीअं मुझे करीम आका जे अञा साम्हूं आयो ॾिठई त वाकई महबूब पंहिंजे सहाबा सां गॾु तारनि जे विच में चोॾीअ जो चंड चमकी रहियो आहे कीअं चमकी रहियो आहे सुणे लतीफ़ सरकार दाह करे चयो चंड चवई सच अल्लाह तू भाई न मठिया बू कदे चंद चवई सच जे भाई न मठिया मूर कदे उबड़ी थोरड़ो अल्लाह कदे उबड़ी गजू जेको मुंह में बरई मच उहो पदम पिरिया जे पेर में अल्लाह जे कामिल वली मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे पाक सूरत रे निहारी ने चयो ओ चोॾीअ जा चंड तुझे जेका चंड जी चोॾीअ जी सूहा उहा त मुझे मुस्तफा जे कदमनि जे बराबर भी न है वो मासूम बचड़ो जियां वेंदो वयो महबूब ते निगाह पई दिल में ख्याल कई वञा त सही सभु कीअं कया अञा हिन दिल में ख्याल कयो मदीने जे ताजदार सहाबा जे सथ मां उथी भी सॾु कयो ओ यतीम हलिया ओ यतीम हलिया बस देर इहा हुई ओ यतीम लुटजी त अॻई वयो जीअं मुंहिंजे मुस्तफा सॾड़ो कयो उन जे दिल ॿुधायो जेको सुञाणे थो त यतीम हा उन महबूब खां मुंहिंजे हाल जी वरी कहिड़ी बुझाई हूंदी दिल लुटिजी वई दिल खसजी वई मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जॾहिं दिल लुटिजी वई हाणे अञा पविखो अॻिते खणी दिल में ख्याल थो करे अम्मा सां वाइदो करे आयो हां अम्मा दिल कोन ॾींदुसि ग़ुलामी बि क़बूल कोन कंदुसि हाणे अॻिते त वञा पर कीअं चवां त तुंहिंजी ग़ुलामी कोन थो क़बूलियां अञा हिन दिल में ख्याल कयो मुंहिंजे मदीने जे ताजदार फरमायो ओ यतीम बचड़ा जल्दी ॿुधा तोखे छा खपे तुंहिंजी अमड़ इंतज़ार थी करे जीअं जो महबूबन ईअं फरमायो रोई चयई ओ महबूब मुझे अमड़ जे लाइ कपड़ा कोन्हनि ॿियो कुझु बि न खपे मुंहिंजे मुस्तफा करीम पंहिंजी चादर लाहे ॾिनसि अचे खणी वञी पंहिंजे अमड़ खे पारा हुज़ूर जे चादर खे छातीअ सां लाहे विख पोइते वधे वरी मुंहिंजे हुज़ूर ॾे निहारे इन मंज़र खे ॾिसी करे सचल सुणे ही हिकिड़ो शेर चयो छा चयो सचल साईं फरमाइन था अखियां अल्लाह ला वञी बेवस लगियां है अखियां अल्लाह ला वञी बेवस लगियां जो लगियां आका ते नाल अखियां अल्लाह ला वञी बेवस लगियां अज़ीज़न मन
हाल जे करे सॼी मुल्कबत सॼी काफ़ी नथो पढ़ी सघां। मदीने जे ताजदार जी उहा मुंहिंजा दोस्त आका करीम जेका हिन जे मथां इनायत फरमाए पंहिंजी चादर मुबारक ॾिनी खणी आयो अम्मड़ वटि। ॾिठई त मुंहिंजी अम्मा जी जल कंधड़ो हेठि कयो वेठी आहे। आस्ते आस्ते अची करे अम्मड़ जे मथां उहा चादर रखी इंतज़ार कई। अम्मड़ कंधु मथे कोन थी करे 2 मिंट इंतज़ार कई, 5 मिंट इंतज़ार कई। ॾिठई त मुंहिंजी अम्मा कंधु मथे कान थी करे सॾड़ो कई, ओ मुंहिंजी जी जल अम्मा। मां जवाब कोन ॾिनो। वरी 2 मिंट रखी वरी सॾड़ो कई, ओ मुंहिंजी जी जल अम्मा ज़रा मथे त निहार। मां जवाब कोन ॾिनो। नंढड़ो ॿार परेशान थी वियो, अलाए अम्मा खे छा थी वियो आहे। गिराठड़ी पाए करे अम्मड़ खे चवंदो, ओ मुंहिंजी जी जल अम्मा ज़रा मूं ॾे त निहार। अम्मड़ जवाब थी ॾे, बच्चा तो ॾे निहारिया या महबूब मदीने वारे जो दीदार कया। अम्मा छा थी चई, कंहिंजो दीदार थी करी। बचड़ा जीअं तो मुंहिंजे मथां चादर रखी मां मदीने पाक में महबूब जे दरबार में पहुची वियसि। जेको कुझु तूं ऐं महबूब जे दर में कलाम इन चादर जे वसीले सां, इन चादर जे सदके में मुझे अल्लाह वो सब कुछ मुखे ॾेखारियो। मां ॾिसां पई त तूं आस्ते आस्ते कीअं पियो वञी। महबूब तोखे सॾड़ो कीअं पिया कनि, महबूब तोसां प्यार कीअं पिया कनि, कीअं पंहिंजी चादर लाहे तोखे ॾिननि। ओ मुंहिंजा बचड़ा, हाणे देर न कर, अॻु में तोखे पई रोकियां, हाणे अॻियां मां थी थियां, पोयां तूं थी, त हमेशह महबूब जा ग़ुलाम बणिजी वञे। मुझो मुस्तफा हो जेको परावन ते भी प्यार कंदो, धारन ते भी कुर्ब कंदो, जेको न गैरन सां एतिरो प्यार करे। ॿुधाए त तूं उम्मती सां प्यार कंदो या कोन कंदो। मुसलमान केतिरो मुंहिंजो मुस्तफा प्यार थो करे, इहो त तो असांखे अंदाज़ो ई कोन्हे को। बस रुगी एतिरो मूंखे ॿुधा हिकिड़े मिंट जे लाइ त मुंहिंजो मुस्तफा जी जल अम्मड़ खां वधीक प्यार करे थो या नथो करे। ॻाल्हि ॻाल्हि जवाब ॾे, दिलि खां पुछी पोइ जवाब ॾे। मदीने जो साईं हिकिड़ी अम्मड़ त छा हज़ारे अम्मड़नि खां वधीक प्यार कंदो आहे। इन में शक जी गुंजाइश नाहे। त पोइ मां तोखां थो पुछां, जॾहिं दुनिया जे अंदरि बच्चो पंहिंजे माउ जो थोरो नथो लाहे सघे त उहो मुंहिंजे मुस्तफा जा थोरा किथां लाहींदो। अज़ीज़ दोस्तो, मुंहिंजे करीम आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अचण जे वक़्तु मुंहिंजे अल्लाह फरमायो, वज़कुरू नेमतल्लाहि अलैकुम। अल्लाह तो फरमाए, मां अल्लाह जे उन नेमत जो ज़िक्र कयो, मां अल्लाह जे उन मेहरबानी जो ज़िक्र कयो। मौला तुंहिंजो मेहरबानियूं अणखुट हन, अखड़ियूं तो ॾिनियूं तुंहिंजी मेहरबानी, ज़ुबान तो ॾिनी तुंहिंजी मेहरबानी, दिमाग़ सोचण लाइ ॾिनी तुंहिंजी मेहरबानी। मुंहिंजे बेनियाज़ रब फरमायो, इहे त सभई नेमतूं मां अल्लाह जूं, मगर मां अल्लाह इहे काफ़िरनि खे बि ॾिनियूं, यहूदनि खे बि ॾिनियूं, मुशरिकनि खे बि ॾिनियूं, मजूसनि खे बि ॾिनियूं। मौला कहिड़ी नेमत जेका कंहिंखे न ॾिनी अथई, ख़ासि मोमिननि खे ॾिनी अथई। अल्लाह तो फरमाए, उहा नेमत बि नाहे, मुंहिंजे मुस्तफा जी ज़ात आहे। अल्लाह तो फरमाए, मुंहिंजे महबूब जो ज़िक्र कयो, मुंहिंजे महबूब जूं ॻाल्हियूं कयो, मुंहिंजे महबूब जी प्रचार कयो। नेमत अल्लाह अलैकुम, मां अल्लाह तव्हांजे मथां नेमत नाज़िल फरमाई। कॾहिं नाज़िल फरमाई, इज़ कुंतुम आदाअन, जॾहिं तव्हां हिक ॿिए जा दुश्मन थी विया हुयो। इंसान त हुयो, हुजूर जे अचण खां अॻु में इंसान त हुयो, सूरत इंसानी हुई, पर उन में इंसानियत मौजूद कोन हुई। मुंहिंजा दोस्त, मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे अचण सां इंसान त साॻिया ई हुया, मके जी ज़मीन बि साॻी हुई। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, लेकिन निगाहे मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जंहिंजे मथां पवंदी वई, उहो पहिरीं सूरत
इंसानी में मुंहिंजा दोस्त अज़ीज़ जानवर खां बि अबतर उन जी सोच हुई पर जॾहिं निकाह मुस्तफ़ा उन जे मथां पई त हू दुनिया जो आला खां आला इंसान बणिजी वियो। बस हिकिड़ी ॻाल्हि करण जो मूंखे यकीनन मूंखे एहसास आहे त जॾहिं आवाज़ को थो हले त तव्हां बि चवंदो त टाइम ज़ाया थो करे पर मां हेतिरो पंधु करे मां बस पंहिंजो कयां थो त मुंहिंजे दोस्तनि खे इन ॻाल्हि जो एहसास न थिए त हेतिरो पंधु करे आयो पर ॻाल्हाई कुझु कोन पर यकीनन एहसास थिए त जेतिरो फ़क़ीर जो वस हो ओतिरो ॻाल्हाई। मुस्लमानो जवाब ॾियो त दुनिया जे अंदरि रिश्तो सभ खां वधीक अज़ीज़ हूंदो आहे ख़ासि करे अबे खे पंहिंजे औलाद जो रिश्तो वधीक हूंदो आहे। मुंहिंजे मुस्तफ़ा जे अचण खां अॻु में छा इंसान पंहिंजे नियाणीअ खे ज़िंदा दफ़न कोन कंदो हो? जवाब ॾियो। इंसान त हुयो रिश्तनि जो क़दर कोन हुयो रिश्तनि जो एहसास कोन हुयो दिल त हुई। हे इंसान एतिरो त कठर बणिजी चुको हुयो एतिरो त निडर बणिजी चुको हुयो एतिरो त संग दिल बणिजी चुको हुयो जो ॿिए जो एहसास त परे जी ॻाल्हि आहे पर पंहिंजी नियाणी पंहिंजो खून उन ज़िंदा नियाणीअ खे दफ़न कंदे देरि कोन कंदो हो। उहो साॻियो इंसान जॾहिं मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत फरमायो मुंहिंजे मदीने जे ताजदार हिकिड़ो ऐलान फरमायो त जेको शख्स पंहिंजे नियाणियुनि खे ॿिनि नियाणियुनि खे ताते जवान करे अल्लाह जे रज़ा जे लाइ उन्हनि नियाणियुनि जी शादी कराईंदो मां मुस्तफ़ा उनखे जन्नत जी ख़ुशख़बरी ॾेई थो छॾियां। माण्हू बि साॻिया हुया मको बि साॻियो हुयो दिलियूं बि साॻियूं हुयूं लेकिन निगाह मुस्तफ़ा जो कमाल निहार हरफ़े मुस्तफ़ा जो कमाल निहार मुंहिंजे मुस्तफ़ा जे पाक ज़ुबान मां जॾहिं इहे जुमिला निकिता त मुंहिंजा दोस्त उहे मके जा रहंदड़ माण्हू अॼु रोई करे मुंहिंजे मुस्तफ़ा जे दरबार में दुआऊं था घुराइनि या रसूल अल्लाह मूंखे हिकिड़ी नियाणी आहे मुंहिंजे लाइ दुआ कयो त रब मूंखे ॿी नियाणी ॾे। इंसान साॻिया हुया मके जी ज़मीन साॻी हुई दिलियूं साॻियूं हुयूं लेकिन जेसि ताईं मुंहिंजो महबूब न आयो तेसि ताईं दिलनि में उहा इंसानियत कान रही पर जॾहिं मुहसिन इंसानियत ज़मीन ते क़दम रखिया इंसान खे पंहिंजो असली मक़ाम मुझे मुस्तफ़ा याद ॾियारियो त तूं इंसान आहीं तूं अशरफुल मखलूकात आहीं अल्लाह तुंहिंजो मक़ाम कयो आहे अल्लाह तोखे इज़त ॾिनी आहे। मुंहिंजा दोस्त 1400 साल गुज़री चुका आहिनि लेकिन अॼु बि जंहिं घर में नियाणी जवान थींदी आहे त भाइरो मिल में कमाईंदो आहे छाजे लाइ त पंहिंजी भेण खे सुहिणे खां सुहिणो ॾियां। हे कंहिंजो कमाल आहे जो मुंहिंजे मुस्तफ़ा जे हिकिड़े जुमिले जो वरना मुंहिंजा दोस्त अज़ीज़ इंसान त साॻियो हुयो उनमें इंसानियत त हुई कान नंढड़ियुनि ॻाल्हियुनि तो दुश्मनियूं थींदियूं हुयूं सालनि जा साल ॻाल्हाइण ॿोलाइण ख़तम थी वेंदो हो। मुस्लमान मुंहिंजे मदीने जे ताजदार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ात बाबरकात तो असांखे दर्स ॾिनो अमली तौर ते तो असांखे करे ॾेखारियो त ओ मुस्लमानो मां मुस्तफ़ा ॾे निहारियो ताइफ़ जे मैदान में दीन जो पैगाम खणी थो वञा मैदान ताइफ़ में जहन्नमिन खे जन्नती बनाइण थो वञा उन्हनि बेक़दरनि मुंहिंजे मदीने जे ताजदार जे मथां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾुखनि जा पहाड़ केराया नाइंसाफ़ियूं कयूं तरह तरह करीम आका खे तकलीफ़ूं ॾिनियूं इन हद ताईं जो मुंहिंजे मदीने जे ताजदार जे जिस्म मुबारक मां खून मुबारक टिपकण शुरू थी वियो। ख़ुदा जे ज़ात खे जलाल ईंदो आहे महबूबा अॼु हथड़ा खणण तुंहिंजो कमु आहे ताइफ़ जे इन बातिन खे ऊंधो करण मुंहिंजो कमु आहे। ओ मुस्लमान गौर त कर त मुंहिंजे करीम मुस्तफ़ा जे उन निगाह ॾे त गौर कर मुंहिंजो करीम आका थो फरमाए निगाह मुस्तफ़ा ॾे निहार मुंहिंजे मुस्तफ़ा जी निगाह जो कमाल निहार मौला ओ मुंहिंजा मौला ही तमाम मुस्तफ़ा खे नथा सुञाणनि पर हिननि जो पोयर जेको थींदो उहो मां मुस्तफ़ा जो गुलाम थींदो मां ॾिसी जेके पैदा भी न थिया अञा आया भी न आहिनि मुंहिंजो मुस्तफ़ा उन्हनि जे लाइ बि उन्हनि जे करे उन्हनि जे वॾनि खे मुंहिंजो मुस्तफ़ा मुआफ़ थो करे उन्हनि खे अज़ाबनि खां बचाए थो।